बिल्कुलु अवाम जो नुमाइंदो आहियां। मां तारीफ़ इन करे थो कयां त ॾिसो तव्हां बि इन इलाइक़े खां वाक़िफ़ु हो, मां बि इन इलाइक़े खां वाक़िफ़ु आहियां। तव्हां पुराणो रिकॉर्ड कढो, जेको तसलसल तोड़ियो वियो जॾहिं हिते DIG प्रेज़ेंट DIG जेको आहे नासिर आफ्ताब, इहो जॾहिं SSP शिकारपुर पोस्ट थियो त कीअं लॉ एंड ऑर्डर कंट्रोल थियो। तव्हां बि मूंखे इन में हा न में ॿुधायो त लॉ एंड ऑर्डर थियो ज़िले जो कंट्रोल। उनखां पोइ जेको तसलसल तोड़ियो वियो, हिक खां हिकु ॻोल्हे ॾाढा इनएफिशिएंट। हाणे कामरान नवाज़ पंजोता को ऑफिसर हुयो, उनखे शिकारपुर ज़िले लाइ उहो को डिज़र्विंग केस हुयो। ईअं ई हिकिड़ो SP उमर तुफ़ैल हिते रखियो वियो, उहो को डिज़र्विंग केस हुयो हिन ज़िले लाइ या हिन सूबे लाइ। उन्हनि माण्हुनि सिर्फ़ु हिते वेही करप्शन कई, पैसा ठाहिया, स्मगलिंग जे हुन मां ठाहियूं। त अहिड़े क़िस्म जा जॾहिं ऑफिसर्स रखिया विया त तसलसल टुटी वियो ऐं हिते बदअमनी ॾाढी वधी वई। उन बदअमनीअ जो नतीजो इहो निकितो त क्रिमिनल असांजो एॾो मज़बूत ऐं स्ट्रॉन्ग थी वियो जो उहो पुलिस ते हिन वक़्तु हावी आहे। कराची स्टाइल टारगेटेड किलिंग्स थियूं थियनि हिते। को पुलिस वारो को माण्हू कंहिं चोर ते कुझु हथ थो खणे त ॿिए ॾींहुं उन पुलिस वारे ते उनजे घर जे भातियुनि ते हमला था थियनि, उन्हनि खे मारियो थो वञे। अहिड़ो सिलसिलो ठही वियो हिते। ठीक है सर, पर हिन वक्त जॾहिं तव्हां हिकु रिप्रेज़ेंटेटिव आहियो अवाम जा, जी अवाम जे तकलीफ़ुनि जे बावजूद भी जॾहिं तव्हां पुलिस जी तारीफ़ कयो था उन वक़्तु तव्हांजी छा फीलिंग हुई? ॾिसो मां ॾिसो अवाम जेके असांखे ॿुधाइणो बि आहे, सम्झाइणो बि आहे, कारकर्दगी कढबी आहे न, पेपर्स ॿुधाईंदा न। हाणे SSP शाज़ेब चाचड़ जी तव्हां परफॉर्मेंस कढो ऐं पोइ टिनि SSPs जी बि परफॉर्मेंस कढो। उनखां पोइ तव्हां ॾिसो त सिंध में ॿियो केरु ऑफिसर तयारु आहे हिन वक़्तु, या को आहे अहिड़ो ऑफिसर। जॾहिं बि असां IG साहिब सां मिलिया आहियूं या होम मिनिस्टर सां, हू था चवनि को सिंध में शिकारपुर में अचण लाइ तयारु न आहे। हाणे इहे एडमिनिस्ट्रेटिव इशूज़ एज़ ए MNA मां नथो हल करे सघां, या प्रोविंशियल गवर्नमेंट कंदी, होम मिनिस्टर कंदो, IG साहिबु कंदो। हाणे जॾहिं उहो इहो मौक़िफ़ करे बीह था रहनि त मां छा कयां? मां अची हिते गॾु एहतिजाज कयां जेको हल न आहे हिन मसइले जो। मुंहिंजे हिसाब में SSP शाज़ेब चाचड़ बाक़ाइदा कमु कंदो रहियो आहे। हा, जेके इशूज़ आहिनि तव्हां इशूज़ सम्झो न, जेके प्रोविंशियल गवर्नमेंट खे हल करणा आहिनि। हिन वक़्तु शिकारपुर ज़िले जी पुलिस जी स्ट्रेंथ आहे 4000+। किथे आहिनि 4000 सिपाही? इन में SSP छा करे? त मां इहो ई थो चवां न त इन में SSP ऐं लोकल पुलिस खे असां कीअं ॾुआरी। घणा पुलिस वारा तव्हांजा शहीद थिया आहिनि? 7-8 त हाणे तव्हांजा पोयनि 6-8 महीननि में चोरनि ऐं धाड़ेलनि टारगेट करे मारिया आहिनि। उन पुलिस जी बि तारीफ़ न कयूं? उन्हनि वीचारनि केतिरनि जा घर भाती मारिया विया आहिनि। हाणे मर जो तो ई जहिड़ो थो हले, मारे वीचारनि पुलिस वारनि ऐं उन्हनि जे भातियुनि खे था वञनि। छो? चइसि फलाणो मारे विया, फलाणो मारे विया। हाणे ॾिसो इहे इनएफिशिएंसीज़ बि आहिनि एट लार्जर लेवल। असांखे सभिनी खां पहिरियों स्ट्रेंथ पूरी करणु घुरिजे। शिकारपुर जा अञा बि 5-7 थाणा आहिनि जिन ते मोबाइल कान्हे। इन में SSP छा कंदो मोबाइल खे?